सुन्नत रसूल, सुन्नत रसूल जे समझण जो भी उसूल आ। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिंदगी सजी गुजारी रिसालत वारी जिंदगी जेका साईं जन जी हुई उहा उम्मत लाइ बहितरीन नमूनो आ। पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमाल में ऐं अक़वाल में जेकी कुछ मौजूद आ वो सब सुन्नत न आहे, सब इन मां सुन्नत के जुदा करणो पवंदो। इन में कुछ अहिड़ा अमल आहिनि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेके पाण साईं जन पहिरियों कुछ वक़्तु अमल कयो पर वरी पोइ छॾे विया। शरीयत जे इस्तिलाह में उनखे छॾियल अमल खे मनसूख चइबो आहे। पर हदीस में लिखियल न हूंदो, हदीस लिखियल हूंदी नबी ने हीअं कयो, उन में इहो लिखियल न हूंदो त नबी ने कयो पर मनसूख थी वियो। छो त उन में साहबा किराम ऐं रावी हज़रात नबी से छा छा कयो उहो ॿियनि खे ॿुधाईंदा आया, ॿियनि लिखियो अची। उन ॿियो कुझु न हूंदो, नबी से हीअं कयो बसि इहो लिखियल। हाणे इहो ॻोल्हणो पवंदो त साईं जन इहो कहिड़े ज़माने में कयो ऐं पोइ ते कयूं या न कयूं। पोइ जेकॾहिं छॾे विया ऐं उनजे बजाए वरी ॿी तरह अमल कयूं त पहिरें खे मनसूख चइबो आहे, पोइ खे नासिख चइबो आहे। हाणे मनसूख ते अमल न कबो, अमल कबो त नासिख ते कबो। लिखियल ॿई हूंदा, इहो हर कंहिंजो कमु सम्झणु आहे न। इन करे मुज्तहिदीन हज़रात जी ज़रूरत आहे। नंबर ॿियो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जेका आहे उन में साईं जन जा के अहिड़ा अमल आहे जेके ख़ुसूसी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ आहे, ख़ुसूसियात रसूल जेके नबी से लाइ ख़ासि आहे। जीअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन चइनि खां वधीक शादियूं कयूं, इहा हदीस आहे, आहे या न आहे? इहा हदीस आहे पर सुन्नत न आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कॾहिं कॾहिं निंड करे उथंदा, ॿीहर वुज़ू न कंदा। वुज़ू कयूं, निमाज़ पढ़ियूं, सुम्ही पिया, निंड बि कयूं, ॿीहर न कयूं। साईं जन खे हिन ते एतमाद हूंदो त मुंहिंजे निंड में मुंहिंजो वुज़ू न भॻो। इहो रुॻो मुंहिंजी अखियुनि खे निंड रही, दिलि खे न रही। इहो हमेशह बि न हूंदो, कॾहिं कॾहिं। हमेशह त साईं जन निंड में उथी वुज़ू करे निमाज़ पढ़ंदा, सदाईं न कंदा। जॾहिं एतमाद हूंदो, यकीन हूंदो त पोइ न कंदा वुज़ू। हाणे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी इहा ख़ुसूसियत आहे, उम्मतीअ खे जेकॾहिं टेक ॾेई निंड अची वञे त वुज़ू भॼी पवंदो। हाणे उहो जेको साईं जन वुज़ू न कयो, इहा हदीस आहे पर सुन्नत, हदीस आहे पर सुन्नत न आहे। असांखे हुकुम आहे अलैकुम बि सुन्नती, तव्हां ते मुंहिंजी सुन्नत लाज़िम आहे। कंहिं बि हदीस में, कंहिं बि कौल में इहे न आहे अलैकुम बि हदीसी, तव्हां ते हदीस लाज़िम आहे। ईअं आहे? ईअं न आहे, सुन्नत लाज़िम आहे। साईं जन करे कोई अमल कंहिं ज़रूरत जे करे कयो, मजबूरीअ जे करे कयो। साईं जन घरों निकिरी आया, पंहिंजी नवासी कुल्हे ते रखी, नमाज़ तकबीर थी, अलाह अकबर करे, नवासी न साईं जी ॾोहिटी उमामा बिनत ज़ैनब कुल्हे ते आहे, साईं जन नमाज़ शुरू कराई। रुकू ऐं सजदे करण वक़्तु हुनखे लाहे हेठि बीहारियऊं, साईं जन रुकू सजदा करे वरी खणी कुल्हे ते रखियसि। हाणे इहो नंढड़ी रोए पई या ज़रूरत जे करे ईअं कयो, ईअं सदाई न कंदा। हाणे इहा हदीस आहे पर सुन्नत। साईं जन मिंबर ते मथे चढ़ी निमाज़ पढ़ाई, सजदे करण वक़्तु पोइ ते हेठि लही आया, हेठि सजदो करे वरी किरायत करण वरी मथे चढ़ी विया। 4 रकातूं नबी साईं जन जमात खे इहे पढ़ायूं, इहा हदीस आहे पर सुन्नत। ऐं फरमायो तव्हांखे मां इन लाइ पढ़ाई त जीअं तव्हां सिखो निमाज़, पोइ बि इहा माना हदीस आहे सुन्नत न। साईं जन को अमल कंहिं मजबूरीअ खां कयो, का जॻह अहिड़ी जिते वेहण सां कपिड़ा ख़राब पिया थियनि, पेशाब जी हाजत थी, साईं जन बि पेशाब कयो छो त हेठि पलीताई पई थिए, इहो साईं जन मजबूरीअ खां ईअं कयो, इहा हदीस आहे पर सुन्नत न आहे।
हाणे इन हदीसुनि मां सुन्नत खे केरु सम्झे? साईं हबीबुर रहमान दामत बरकातुहुम आलिया बुज़ुर्ग आहिनि, सुमरो साहब जनान सुमरे जा, उन साईं अहल हदीस वारनि बहस कयो, टाइम रखियो मुनाज़रे जो। साईं मूंखे चयो तव्हां बि अचो, वियासीं, वञी वेठासीं। मुनाज़रो जनाज़े में उन्हनि जेको माण्हू मरी वियो साईं जो दोस्त हुयो, साईं लाहौर हुया, न पहुची सघिया। उन माण्हूअ जो हिकिड़ो पुटु सऊदीअ रहंदो, उहो बि हिते हो। ॿियो हुनजो भाणे जो ॿिए इलाइक़े जो, उहो आयो, नौजवान हुजे, उन जनाज़ो पढ़ायो, ज़ोर सां किरायत जनाज़े में कयो, सूरत फातिहा बि पढ़ियऊं, सूरत बि मिलायूं, पढ़ियऊं बि ॾाढे। आख़िर में चऊं असां नबी साईं जे सुनत मुताबिक़ जनाज़ो पढ़ियो आहे, जे तव्हां ॿीहर पढ़ो त भली पढ़ो, असां ईअं पढ़ियोसीं। ॿिए कंहिं वराए न पढ़े जनाज़ो असां वटि दुआ आहे, थी वई बसि। साईं जन ॿिए ॾींहं ते ताज़ियत ते आया, साईं जन फरमाया त मूंखां बि पुछऊं त जनाज़ो असांजो थी वियो या न, हुनजा ॿिया पुट त उन्हनि जा न हुया न। साईं चयो बसि जनाज़ो दुआ आहे, थी वियो बसि। साईं जन चयो मां जॾहिं ईअं चयो बि शयूं त हुनजो हिकिड़ो थियो, वञी बुखारी खणी आयो, बुखारी शरीफ़ अच भई हिते लिखियलु आहे न, मां तोखे चयो जनाज़ो थी वियो, हे तूं छो खणी आयो? पोइ तूं वेह भला, खोलियऊं बुखारी, सभु हदीसूं तूं बि मञ, अमल कर ॾिसूं। चई न मां त पढ़ियल न आहियां, तूं पढ़ियलनि खे घुराए। उन महिल फ़ोन कॾहिं मां घुरायां थो। साईं जो मां चयोमांसि घुराइनि भले ईंदा ई न, वाक़िअतन न आया त पोइ हुननि वरी टाइम रखियो, टाइम रखो, इन ते वेही ॻाल्हाईंदासीं। उन जे करे टाइम रखिणो पियो। हाणे हुते वेठासीं, हिकिड़े चयो त सऊदीअ में बि ईअं पढ़ंदा आहिनि। असां हुते वियासीं, वेठासीं त मां पुछियोमांसि कहिड़ो पियो चवे त सऊदीअ में ईअं पढ़ंदा? पाण में वेठासीं, अञा शुरूआत न थी। हिकिड़े जो हे हुयो, मां पुछियोमांसि त हा सऊदीअ में ईअं जनाज़ो पढ़ंदा आहिनि, ॾाढियां किरायत कंदा आहिनि, हर महीने में तक़रीबन जनाज़ा थींदा ई थींदा आहिनि, ॾाढियां किरायत कंदा आहिनि? चई न साईं न। आयासीं, वेठासीं, उन्हनि खां पुछियोसीं, हा हुननि इहा ॻाल्हि शुरू कई, जनाज़ो असांजो थियो या न थियो? जनाज़ो तव्हांजो थी वियो, पर जेको इहो था चओ सऊदीअ में हीअं थींदा आहिनि, केतिरा माण्हू तव्हां बीठा आहियो, 60-70 माण्हू तक़रीबन हूंदा, सऊदीअ तव्हां मूं केरु विया आहिनि? इलाही हथ मथे कयो। भाउ उते जनाज़ा हर महीने में थींदा ई थींदा आहिनि, उते कॾहिं ॾाढियां किरायत जनाज़े में तव्हां ॿुधी? सभिनी न कई। हिकिड़ो ज़िदी हो, चई हा पढ़ंदा आहिनि। हा मां वरी पुछियो त वरी सभिनी चयो त न। त मां चयो ॿुधो हिन बि न आहे, पर विसरी वई अथसि ॻाल्हि विसरी वई अथसि। हाणे हुननि जो जनाज़ो थी वियो, असां ॿियूं ॻाल्हियूं बि करणु चाहियूं पिया, पर हुननि न कयूं, जनाज़ो थी वियो। मुंहिंजे दिलि में इहो ख़्यालु आयो त जनाज़ो त असां अॻु में बि चयो, साईं चयो त थी वियो, असां बि चयोसीं थी वियो। हे जो हेॾो मेड़ बि थियो, ख़ल्क़ गॾु थी, हुननि चयो त असांजो जनाज़ो थियो या न थियो? बाबा थी वियो। हाणे हर कंहिं ॾिठो नी त भाउ हुननि जो जनाज़ो सही आहे, त माण्हू त एॾा सियाणा न आहिनि न, पोइ चवंदा हुननि जो सही आहे त हिननि जो ग़लति आहे न, माण्हू त ईअं सोचींदा न। मां फौरन साईं खे चयो त मां अर्ज़ु कयां थी, मां हुननि खां पुछा कई ॾियो ख़बर, तव्हां हो अहले हदीस, असां अहले सुन्नत, असांजो जनाज़ो जेको पढ़ंदा आहियूं उहो थींदो आहे या न? माण्हू खे ख़बर त पए त हिननि जो ई थींदो आहे न त फजरी कंदा वधंदा न। असां जेको पढ़ंदा उहो थींदो आहे या न? हुननि चयो आहे तव्हांजो बि सही थींदो आहे। हिकिड़े जो तव्हांजे मज़हब मुताबिक़ सही थींदो आहे। साईं चयो सियासी फतवा न ॾे, तूं ॿुधाए थींदो आहे या न? हुन थींदो आहे, असांजो जनाज़ो थींदो आहे न? पोइ असां अहले सुन्नत आहियूं, असांजो जनाज़ो सुन्नत आहे, तव्हां अहले हदीस हो, तव्हांजो जनाज़ो हदीस आहे। नबी साईं काथे बि न फरमायो अलैकुम बि हदीसी, नबी साईं फरमायो अलैकुम बि सुन्नती, असां सुन्नत ते अमल करण वारा।
इते उन्हनि खे कावड़ लॻी आहे रे छा चई इहो धोखो था ॾियो हदीस ई सुन्नत आहे सुन्नत ई हदीस आहे इहो धोखो आहे न हर हदीस सुन्नत न आहे हर सुन्नत हूंदी हदीस मां जीअं हर नबी हर माण्हू इंसान न आहे पर हर इंसान हर इंसान नबी न आहे पर हर नबी हूंदो इंसाननि मां हर इंसान आलिम न आहे पर आलिम जेके हूंदा इंसाननि मां हूंदा हर माण्हू हाफ़िज़ न आहे पर जेको हाफ़िज़ हूंदो इंसाननि मां हूंदो ईअं हर हदीस सुन्नत न आहे जेका सुन्नत हूंदी उहा बि हदीसनि मां ई हूंदी न इहा तहक़ीक़ करणी पवंदी हदीस छा खे चइबो आहे मा वाज़ब अलैहि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व तरकहु अहयानन जेति कमल ते नबी से हमेशगी कई हुजे कॾहिं कॾहिं छॾियो हुजे उनखे सुन्नत चइबो आहे सुन्नत चइबो आहे तरीक़तुल मसलूकत फिद्दीन जेको दीन में जारी तरीक़ो हुजे आम हुजे उनखे सुन्नत चइबो आहे जेको नादिर हुजे कोको हुजे उनखे सुन्नत न चइबो आहे हुन चयो न इहो धोखो था ॾियो ऐं हदीस ऐं सुन्नत हिकु जहिड़ी आहे मां इहे ॻाल्हियूं ॿुधायोमांसि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं ख़ुसूसियात जुदा आहिनि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़रूरत वारा अमल जुदा आहिनि मजबूरीअ खां कयल अमल जुदा आहिनि को अमल नबी साईं जवाज़ जे लाइ कयो आम तौर ते हर निमाज़ पंहिंजे विचें वक़्त में पढ़ंदा तक़रीबन वॾो फ़ासिलो करे पढ़ंदा हिकिड़ो दफ़ो साईं जन मग़रिब खे देरि कयो इशा खे जल्दी करे बज़ाहिर गॾु पढ़ियूं ज़ोहर खे मुअख़र कयूं असर खे मुक़दम करे ॿिन्ही खे बज़ाहिर गॾु पढ़ियूं पर पढ़ियूं हर निमाज़ पंहिंजे पंहिंजे वक़्त में इहो जवाज़ लाइ पढ़ियूं त हीअं बि माण्हू पढ़ी सघे थो पर सुन्नत उहो अमल आहे जेको साईं जन हमेशह आम कयो हुयो इन जे करे सुन्नत जुदा आहे हदीस जुदा आहे हिकिड़े चयो त बाबा हाणे हदीस खणी हिननि जी हदीस आहे तव्हांजी सुन्नत आहे पर जनाज़ो त थी वियो न ऐं ॿ माण्हू पाण में था ॻाल्हाइनि बाबा हुते बहस वॼाई आहे जनाज़ो हिननि जो बि थी वियो न हा बि थी वियो न त ॿिए चएसि वाक़ई सही आहे जनाज़ो हिननि जो थी वियो पर सुन्नत न आहे न सुन्नत जीअं ॿुधई न हदीस कोड़े जीअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मजबूरीअ खां बि पेशाब कयो पेशाब त थी वेंदो न पर सुन्नत न पेशाब त थी वेंदो न हा ईअं जनाज़ो थी वियो पर सुन्नत न आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत अक़वाल मां अफ़आल मां जुदा करणु इहो हर हिक जो कमु न आहे इहो वॾनि मुज्तहिदनि बुज़ुर्गनि जो कमु ॻाल्हि सम्झ में आई हाणे इहो इज्तिहादी अमल आहे इन इज्तिहादी अमल में इख़्तिलाफ़ बि थियणो आहे छो त हर कंहिंजी सम्झ जुदा जुदा आहे पोइ हिकिड़ो मुज्तहिद हिकिड़े अमल खे सुन्नत सम्झंदो ऐं ॿिए खे सुन्नत न सम्झंदो ॿियो अमल बि हूंदो नबी से को साबित पोइ को ईंदो ॿियो उहो सोचींदो त हे सुन्नत आहे हे सुन्नत न आहे इन जे करे असांजे अहले सुन्नत जे अंदरि 4 फ़िक़्ह आहिनि इन फ़िक़्ह जो मतिलबु इहो आहे सुन्नत खे मालूम करणु सुन्नत खे मालूम करणो आहे हाणे जॾहिं सुन्नत खे मालूम करणो आहे जंहिं जाइ ते आहे ई हिकिड़ो ई क़िस्म जो अमल उन में कोई इख़्तिलाफ़ ई कोन्हे जिते ॿिनि तरफ़नि खां हदीस थियूं अचनि उन में ॻोल्हणो थो पए सुन्नत कहिड़ी गैर सुन्नत कहिड़ी उन में राजियो कहिड़ी मरजू कहिड़ी इन में नासिब कहिड़ी मनसूख कहिड़ी इन इज्तिहादी अमल जे करे मुज्तहिदनि जो ज़हन जुदा जुदा आहे त मसाइलनि में इख़्तिलाफ़ बि थी पियो इन जे करे 4 फ़िक़्ह असां में आहिनि इहे शरीयत खां के जुदा नयूं शरीयतूं न आहिनि शरीयत साॻी सोणे मुस्तफ़ा जी आहे इज्तिहादी लिहाज़ ते अमल खे तरजीह ॾियणु कंहिंखे या कंहिं अमल खे सुन्नत करार ॾियणु इहो इज्तिहादी अमल आहे इन इज्तिहादी अमल में जेको वाक़िअतनि वाक़े जे मुताबिक़ सुन्नत मालूम कयईं उनखे डबल सवाबु मिलंदो जंहिंखे इज्तिहाद में ख़ता ग़लती लॻी वई त उनखे अलाह हिकिड़ो सवाबु अता फ़रमाईंदो ॻाल्हि सम्झ में आई त सुन्नत रसूल खे सम्झी सुन्नत ते अमल करणो आहे सिर्फ़ु हदीस ते न हाणे जेकॾहिं कंहिं माण्हू सां असां ॻाल्हाईंदासीं केतिरा इख़्तिलाफ़ सभ खां बुनियाद क़ुरान जी मुहकम आयात अक़ीदा ऐं अहकाम उन मां साबित थींदा सम्झा ऐं सुन्नत खे मालूम करण जे लाइ
जेको इश्तिहाद थींदो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िंदगी में जेके हदीसूं हूंदियूं उन मां सुन्नत खे मालूम करिणो पवंदो त नबी साईं फरमायो अलैकुम बि सुन्नती तव्हां ते मुंहिंजी सुन्नत लाज़मी आहे त सुन्नत खे सम्झी अमल करण सां इहो माण्हू कामयाबु थी वेंदो इन खां पोइ आहे इन में फ़िक़ह जी हैसियत बि अची वई त इश्तिहाद बि आहे हुन में इहतमाल ख़ता जो बि हूंदो